जेतिरो टाइम हुसैन खे ॾींदव न, मां 6 इमाम जी रिवायत ॿुधायां, पोइ फ़ैसिलो तव्हां वञी कजो जॾहिं तन्हाई में हुजो। मुझे मौला जन फरमाइन था जेतिरो टाइम हुसैन जी मजलिस में विही अल्लाह फरिश्तन के तो चवे हिन जी इहा उम्र कटजो न, मुझे हुसैन जे सदके माफ़। ॻाल्हि ज़हन में आयल आहे कोन? इन खां वधीक ॿियो छा खपे साईं? हाणे मिले बि इतां सभु कुझु। रहबर मौज़म तो चवे न त जॾहिं महिल ज़हरा जी मजलिस थींदी आहे त मां तेसि ताईं उथंदो ई न आहियां, मजलिस हले पई वेठो हूंदो हां जेसीं ताईं मां पंहिंजे पूरे मुल्क जो रिज़्क़ ज़हरा खां वठां न, तेसि ताईं मजलिस मां न उथंदो आहियां। जेको मुल्क जो रिज़्क़ वठी सघे थो, छा उहा ज़हरा असांखे कुझु नथी ॾेई सघे? इन करे हिकिड़ी अपील कंदो आहियां, कई बि अथम केतिरा दफ़ा, वरी हेड़ो मजमू मुमकिन आहे न मिले, थी सघे थो मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी मजलिस हुजे। मौत ते कहिड़ो एतबार आहे? मुंहिंजा साईं जेतिरा बि अज़ादार फ़ौत थियल आहिनि, अॼु उहे असां में न हुजनि, ख़ुसूसन उन्हनि जी औलाद। हिकिड़ो कमु कयो, अॼु मजलिस आहे फलाणी जगह ते, नियत कयव बाबा जन हुजनि हा त अॼु हुसैन जे ज़िक्र में वञनि हा। पंहिंजे भाइरनि खे चओ, पंहिंजी हमशीराऊं जेकॾहिं हुजनि उन्हनि खे चओ, बाबा जेकॾहिं हलो था त अॼु नियत कयो मजलिस ॿुधण था हलूं बाबे जी नयाबत में, ॼण बाबो असां सां गॾु आहे। आलिम था ॿुधाइनि ॼण फ़ौत थियल फ़ौत थियो ई कोन्हे को, तूं नियत कर त बाबे जे पारां वञा थो, उन जो रूह तोसां गॾु हूंदो। ॿी शइ, मसलन तुंहिंजे पारे में कोई ग़रीब आहे, हिते हेतिरो ख़र्च कयो था, उन ग़रीब जेकॾहिं बेवाहो आहे त हिकु जोड़ो कपिड़नि जो वठी ॾेसि, नियत कर त ॾियां हिन खे तो राज़ी बतूल थिए। मौला खां कंहिं पुछा के त मौला पैसनि सां मिलंदा आहिनि कपिड़ा, जे कंहिं वटि न हुजनि त? मौला तो फरमाए तो ईअं करे भला कुछ खाधो खाराए। मौला पैसनि सां मिलंदो आहे खाधो बि? मौला तो फरमाए जे कुछ न अथसि, नियतुनि के हो थो ॼाणई, गिलास पाणीअ जो भरे प्यासे के तूं प्यार राज़ी बतूल थींदई।